मेहड़ पुलिस की कामयाब कार्रवाई। कंबर मां हिकु महीनो अॻु लाड़काणे वासण स्कूल टीचर सदफ हासिलो जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार फरीद हासिलो सिंधी बटड़ा पोस्ट हद मां गिरफ़्तार। हाई प्रोफाइल केस में लेडी टीचर सदफ हासिलो जे क़त्ल में मुलविस फरीद हासिलो जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो हो। हाई कोर्ट सिंध नोटिस वरितो हो त ॿुधायो वञे थो त राति देर सां दादू राधण कंबर लाड़काणो पुलिस गॾियल कार्रवाई कंदे कंबर भट्ट सां बेदर्दी सां क़त्ल थियल प्राइमरी टीचर सदफ हासिलो ते क़त्ल केस में जवाबदार पुलिस एहलकार फरीद हासिलो सिंधी बटड़ा मां वकील अब्दुल कादिर खोसो के घर में गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी मूजिब कातिल जवाबदार सिपाही फरीद हासिलो के सिंधी बटड़ा में एक वकील अब्दुल कादिर खोसो पंहिंजे घर में पनाह ॾेई वेठो हुयो। जवाबदार सिपाही फरीद हासिलो के कंबर पुलिस हवाले कयो वियो आहे। पुलिस ज़रिए मूजिब कातिल जवाबदार सिपाही फरीद हासिलो के पनाह ॾियण के इल्ज़ाम हेठि वकील अब्दुल कादिर खोसो ऐं संदसि भाउ सिपाही अहमद नवाज़ खोसो भी गिरफ़्तार। पुछा ॻाछा बाद सिपाही अहमद नवाज़ खोसो आज़ाद। कातिल जवाबदार सिपाही फरीद हासिलो की गिरफ़्तारी ते सिंध पुलिस 25 लाख इनाम भी रखियो हो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD के ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।